लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हम अमीर हसन सोलंकी तव्हां ॾिसी रहिया मलाखड़ा टीवी मुंहिंजो न बल्कि तव्हांजो पंहिंजो चैनल आहे। कुछ दोस्तनि जा नाला ॿुधाईंदुसि जेके दुबई खां, सऊदी खां ऐं मस्कत ओमान खां, मलेशिया खां कॉल कंदा आहिनि ऐं कमेंट ॾींदा आहिनि। महिरबानी उन्हनि तमामु दोस्तनि जूं। उन्हनि में कुझु दोस्तनि जा नाला तव्हांखे ॿुधाईंदुसि। हिनमें गुलाम जमाली आहे, सोज़ अली जोखियो आहे, इशफाक अहमद आहे, साईं ॾिनू आहे, अनवर अली मुगेरी आहे, मलीर खां कराची खां, गुलाम सरवर आहे, वॾेरो तालिब पलारी आहे, वहीद चन्ना आहे, सेठ गुड्डू अंसारी आहे, अब्दुल हकीम बिरोई आहे, मोहम्मद सादिक बलोच मशकत ओमान खां, अब्दुल गनी कुंडाणी, गुलाम मुस्तफ़ा सऊदी खां, शाहनवाज़ रांझाणी जामशोरे खां, मोतीराम पंगरियो खां, अमजद अली मलेशिया खां, पाकिस्तान आर्मी खां गुलज़ार फौजी, खाकन जोखियो रिन पटियाणी खां, शेर अली बिरोई नूरानी चौक खां, साजिद मीरचंद नवाब वली मोहम्मद खां, ड्राइवर शेर मोहम्मद, खीमू कोहली, तारो कोहली, राशन कोहली, मोरियो कोहली, मूड़ो कोहली, मंजी कोहली, असगर अली ब्रह्माणी, अब्दुल गफूर अब्बासी, हाकुम अली बिरोई जाम साहब खां, साहब खान, शाहनवाज टगड़, मुकेश, नियाज अली चाचड़, जतेंद्र हैंस कराची खां। हाणे हलंदासीं पाण म्यूज़ियम जी साइड ते। अॼु तव्हांखे आउं म्यूज़ियम ॾेखारींदुसि पाकिस्तान पाक आर्मी जो। ऐं हाणे हलूं था म्यूज़िक जे तरफ़। ऐं वीडियो खे लाइक करणु ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। तमामु दोस्तनि जो महिरबानी शुक्रिया। ऐं हाणे हलूं था म्यूज़ियम जे तरफ़। म्यूज़ियम खां शुरू थींदासीं काज़ी आज़म जी मूर्ति खां, पोइ हलंदासीं अॻिते ऐं पोइ तव्हांखे आउं सभु शयूं ॾेखारींदुसि। हथियार आहिनि, मवाज़ आहे कुझु उन्हनि जो रखियलु, ऐं जहाज़ आहिनि कुझु। हलो त हली उहो तव्हांखे ॾेखारियूं। हाणे हलूं था जहाज़नि जी साइड ते, म्यूज़ियम जी साइड ते। दोस्तो हीअ आहे पंहिंजो क़ाइद काज़ी आज़म मोहम्मद अली जिन्ना, जेको म्यूज़ियम में रखियलु आहे। कौन निकली दो वो चाचा तरह डान यार।
No, no. दोस्तों ये आपकी एक म्यूजियम Ada